अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छारेस बालाजी खान राबेल सां ज़बरदस्ती शादी करे छॾींदो। वरील खान हाणे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराईंदो। शेरदिल हाणे बालाजी खान मथां हमलो करे राबेल खे आज़ाद कराईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बिल न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो दरस बालाजी खान ईअं त राबेल खे मजबूर कंदो ऐं राबेल जे मथां ईअं त ज़ोर रखंदो। बरार राबेल जेको आहे उहा बि मिठल जी धीउ आहे ऐं हू कॾहिं बि बालाजी खान जी हार न मञंदी। बालाजी खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे भले तूं मूं मथां ज़ोर रख, भले पोइ तूं जेको आहे मोर ख़ानदान खे ख़तम करे छॾ, बहरहाल मां तोसां शादी करण वारो न आहियां, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। बालाजी खान चवंदो राबेल अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजी न थिए त पोइ मां तोखे ॿिए कंहिंजो थियण बि न ॾींदुसि, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरील खान जेको आहे पुलिस खे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मल्हार ऐं रोशन खे आज़ाद करे छॾ। अगरि जेकॾहिं तूं इहो आज़ाद न कयो त पोइ तूं मूंखे बि ॼाणींदो त मां वरील खान आहियां, तोखे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो तूं पाणे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराए छॾींदा ऐं पोइ जेको आहे मां तुंहिंजा हिते पाणू पटाए छॾींदुसि। सूबेदार चवंदो त वरील खान बसि तव्हां परेशान न थियो, तमामु जल्दी जेको आहे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद करे छॾे ॾींदासीं। हिकु ॿ ॾींहंनि जे अंदरि असां जेको आहे बालाजी खान जे ॻाल्हियुनि मथां अमल कयूं ऐं उन्हनि खे राज़ी करे वठूं। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरदिल जेको आहे मिठल खे हाणे दिलासा ॾींदो। मिठल खे चवंदो बसि तूं परेशान न थी, सारंग खे चवंदो त तूं हाणे जेको आहे माण्हू गॾु कर, हाणे असांखे वधीक बर्दाश्त न आहे करो। इन बालाजी खान मथां हमलो करे ऐं उनखे टांडा ॾियणा आहिनि ऐं उतां जेको आहे राबेल खे हर हाल में आज़ाद कराइणी आहे, छो जो असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं त बालाजी खान जेको आहे असांजे नंगनि सां खेॾे ऐं असां हिते माट करे वेठा हुजूं, ईअं कॾहिं बि असांखां बर्दाश्त न थींदो। मिठल खान चवंदो त शेरदिल पुट तव्हां सोचे सम्झी पोइ बालाजी खान मथां हथ विझो, ईअं न थिए बालाजी खान वरी असांजे कंध में पोए ऐं असांजा बच्चा ई रुली वञनि। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखना, खुदा हाफ़िज़।